ॿार बि हाणे वॾनि क्लासनि में पिया पढ़नि ऐं वक़्त अनुसार हिकु हिकु करे घर मां निकिरी वेंदा हुआ। बाक़ी घर में रहिजी वेंदा हुआ 2 ॼणा, हिकु घर जी नौकराणी, ॿी ॿुढी पाण। हूअं जॾहिं ॿुढी न हूंदी आहे त नौकराणी कॾहिं तेल त कॾहिं खंडु त कॾहिं ॿियो कुझु पार कंदी रहंदी आहे। पुट खे बि इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त जॾहिं जॾहिं बि माणस वटि अची रहंदी आहे तॾहिं तॾहिं नौकराणीअ खे पंहिंजी मनमानी करण जो मौक़ो ई कोन मिलंदो आहे। पढ़ियल ॻढ़ियल पोढ़ीअ खे हूअ एतिरो आसानीअ सां बेवकूफ़ न बणाए सघंदी आहे, पर गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां नौकराणीअ खे वरी पंहिंजी मनमानी करण जो मौक़ो इन करे मिली वियो आहे जो ॿुढी बीमार रहण लॻी आहे। इन करे ॿुढी घर ॾांहुं ध्यानु रखण बजाए हाणे बसि मंजे ते पई हूंदी आहे ऐं पंहिंजे आदत अनुसार को न को किताब पढ़ंदी रहंदी आहे। ऐं होॾां नुंहं जे वर्ताव में बि ॿुढीअ खे फ़र्क़ु महसूसु थियण लॻो आहे। हूअ नुंहं जे जुमिलनि जे तह में लिकल माना बि सम्झी वठंदी आहे। काल्ह ई ॿुढीअ खे मन ई मन में बुरो लॻो जॾहिं नुंहुं खेसि अची चयो, अम्मी हाणे तव्हां इहो किताब बिताब पढ़णु छॾे ॾियो। हिकु त तव्हांजी नज़र ठीकु कान थी रहे ऐं ॿियो वरी इन्हनि नावलनि ॿावलनि में कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि जो डिप्रेशन महसूसु थियणु लॻंदो आहे ऐं डॉक्टरनि जो चवणु आहे त डिप्रेशन तरह तरह जे बीमारियुनि खे जनमु ॾींदो आहे। अजायो ॻाल्हि अॻिते न वधे इन ख़्याल खां ॿुढी अहिड़ियुनि हालतुनि में किताब बिताब पढ़णु बंदि करे छॾींदी आहे ऐं पोइ जॾहिं नुंहणस हेॾां होॾां हूंदी आहे या जॾहिं कॉलेज वेंदी आहे तॾहिं ॿुढी वरी किताबनि पढ़ण जो शौक़ु पूरो कंदी रहंदी आहे। पर हाणे त गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां ॿुढीअ जो पढ़णु वग़ैरह बंदि थी चुको आहे। खेसि रोज़ राति जो एतिरो बुखार ईंदो आहे जो अखियूं ॻाढ़ियूं थी वेंदियूं अथसि ऐं सॼी सॼी राति ॿुढी मंजीअ ते पई किंजंदी रहंदी आहे। एतिरो क़दुरु जो लकिड़ो भर में हूंदे बि खेसि उथण वेहण में कुझु तकलीफ़ महसूसु थींदी आहे। सिर्फ़ु एतिरो हुजे तॾहिं बि ठीकु, पर हाणे त डॉक्टरनि बि अजब अजब निराशा भरियूं ॻाल्हियूं चवणु शुरू करे छॾियूं आहिनि। पोढ़ीअ जे नुंहुं पुट खे बि हाणे हिकु ॾहकाउ वेड़े वियो आहे त किथे ईअं न थिए त ॿुढी इते ई मरी पवे ऐं सॼो ख़र्च बजाए ॿियनि भाउरनि जे हुननि जे सिर ते अची पवे ऐं सिर्फ़ु ख़र्च जी ॻाल्हि हुजे तॾहिं बि ठीकु, पर मौत खां पोइ सॼे साल ताईं को न को खिटराग लॻो ई पियो हूंदो आहे। अहिड़नि खटरागनि लाइ उते फुर्सत कंहिं वटि हुई। जोए सां काफ़ी सुस पुस करण बैदि पुट सी अची ॿुढीअ खे चयो, अम्मा मां भायां थो त तोखे हिते जी आब हवा हाणे भाए कान थी पवे। तुंहिंजी तबियत ठीकु कान थी रहे ऐं होॾां असीं तुंहिंजे इलाज बिलाज लाइ बि ठीकु तरह ध्यानु नथा ॾेई सघूं। कुझु त इन में ॾोह असांजो बि आहे। ॾिसो अम्मा, असीं ॿई सुबुह जो ई पंहिंजे नौकरीअ ते हली वेंदा आहियूं। ॿार बि वीचारा स्कूल हलिया था वञनि। घणेई कम हुअण करे मां अक्सर राति खां अॻु घर पहुचां कोन थो। अहिड़ी हालत में असां तुंहिंजो पूरो ख़्यालु नथा रखी सघूं न। अम्मा हीअं था करियूं, जेकॾहिं तव्हांजी मर्ज़ी हुजे त तोखे भाऊअ वटि पुणे रवाना करे छॾियूं। पोड़ी सम्झी वई त हाणे खेसि वरी सफ़र करणो पवंदो। हमेशह ईअं ई थींदो रहियो आहे त संदसि पुट कंहिं न कंहिं बहाने ॿुढीअ खे हिक ॿिए ॾांहुं मोकिलींदा रहंदा आहिनि। हूअ वीचारी बणिजी पुटनि जे मर्ज़ीअ मुताबिक़ हितां खां हुते ऐं हुते खां हिते जो सफ़र कंदी रहंदी आहे। हक़ीक़त में इन्हनि थकाईंदड़ यात्राउनि मां उहा बर थी चुकी आहे।
पर हयातीअ जा बाक़ी ॾींहं हूअ ईअं पुट जे मर्ज़ीअ मुताबिक़ जीअं तीअं कटण थी चाहे। अॼु बि पंहिंजे हिन पुट जी ॻाल्हि खेसि ठीकु न लॻी, पर तॾहिं बि बेदिलियो पुट सां सहमत थींदे चयाईं, ईअं ठीकु आहे, जीअं तोखे ठीकु लॻे कर। हूअं सच त इहो आहे पुट, मां हाणे चङी तरह उथी वेही बि नथी सघां, पर वरी बि जीअं तोखे ठीकु लॻे। पुट खे बि अंदर ई अंदर में महसूस थियो पिए त ॿुढी सचमुच सफ़र करण लाइक़ु नाहे, पर हुन हक़ीक़त में ईंदड़ हालतुनि में ख़र्च खां पाण बचाइण थे चाहियो। तॾहिं वरी माउ खे ॼण सम्झाईंदे हुन चयो, न अम्मा, तोखे का तकलीफ़ कान थींदी। पुणे ताईं सिधी रिज़र्वेशन मां कराए थो अचां, आराम सां सुम्हंदी वञजांइ। उते स्टेशन ते तोखे भाउ लाहिण त ईंदो ई। ॿुढीअ बि इन ॻाल्हि ते को वधीक ज़िद न कयो। खेसि ख़बर हुई त थियणो त उहो ई आहे जेको पुटु चाहींदो। इन करे पुट खे चयईं, ठीकु आहे, तूं मुरारीअ खे तार करे छॾ, अम्मा अचे थी। गाॾीअ वग़ैरह लाइ बि तूं खेसि लिखी छॾिजे त कॾहिं ऐं कहिड़ी गाॾीअ में ईंदी। 2-4 ॾींहंनि बैदि माणस जे वञण जी तयारी थी वई। वॾे भाउ खे अॻु ई तार मोकिले छॾी हुई हुन। शाम जो जॾहिं माउ खे स्टेशन ताईं वठी वञण लाइ हू टैक्सी कराए आयो त घर जा सभु भाती ॿाहिरि निकिरी आया। नुंहुं ॿुढीअ खे पेरे पई त ॿारनि बि अची ॾाॾीअ खां आशीर्वाद वरिती। नौकरियाणी बि चुपचाप बीही ॾिसंदी रही। पुट माउ खे हथ खां पकड़ी टैक्सीअ में विहारियो। सामान को घणो त होसि कोन, हिकु नंढड़ी बैग हुअसि, जा पुटसि खणी ड्राइवर जे भर वारी ख़ाली जॻह ते रखी छॾी। पोइ हू अंदरि माउ सां गॾु टैक्सीअ में पुठियां वञी बीठो। टैक्सी स्टार्ट थियण खां अॻु हिकु ॿार अची ॾाॾीअ खां पुछियो, अम्मा, को किताब विताब रस्ते लाइ आणे ॾियां? ॼण मोल आवाज़ में ॿुढीअ चयो, अड़े न पुट, हाणे त बसि, मन बि पढ़ण खां ॼण खॼी वियो आहे। टैक्सी स्टार्ट थी त ॿुढीअ सभिनी ॾांहुं ऐं घर जे फाटक ॾांहुं हसरत भरियल निगाहुनि सां निहारियो। हूअ निहारींदी रही तेसीं जेसीं सभु कुझु संदसि निगाहुनि खां ओझल न थियो हुओ। ॿार बि आख़िरी ताईं टैक्सी ॾांहुं निहारे निहारे हथ ॾोॾींदा रहिया। टैक्सीअ जॾहिं रस्तो पार कयो त पुटु ॼण पाण खे ॾोहारी महसूस करण लॻो त हिन हालत में माउ खे सफ़र ते मोकिले हू को सुहिणो कमु कोन करे रहियो हो। रखी रखी हू कॾहिं माउ जे कमज़ोर ऐं घुंजन पियल चहिरे ॾांहुं निहारे रहियो हुओ त कॾहिं पाण खे ॾोहारी महसूस करे कंधु हेठि पे करे छॾियईं। ॿुढीअ जे आज़मूदगार अखियुनि इहो सभु परखे वरितो। इन करे पुट खां पुछी वठी, छा पियो ॾिसीं पुट? पुट छा चवे? हुन खे त कुझु सम्झो ई न पिए त माउ खे कहिड़ो जवाबु ॾिए, पर पोइ बि को न को जवाबु ॾियण ख़ातिर हुन खे चयो, मूं चयो पिए अम्मा त उते जॾहिं तबियत ठीकु थी वञे त पोइ हिते हली अचिजांइ वरी। हाँ, फिको मुरकंदे ॿुढीअ चयो, हा, हली ईंदसि, ज़िंद रहियसि त। हूअं हक़ीक़त में पुट, सफ़र करे करे हाणे मां थकिजी पई आहियां। हाणे मूंखां हर 2-3 महीने गाॾीअ जी मुसाफ़िर पुॼे कान थी। पुट खे लॻो त माणस जे आवाज़ में को अजीब क़िस्म जो ॾुख समायल हो। स्टेशन आई त माउ खे सहारो ॾियण लाइ पुट अवली टैक्सीअ मां लही आयो। ॿुढी जॾहिं टैक्सीअ मां लॻण लॻी त खेसि ध्यानु आयो त लकुण त हूअ घर में ई भुलिजी आई आहे। हुन पुट खे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाई त पुटसि जवाबु ॾिनो, परवाह नाहे, हिते ई पियो हुजे। जॾहिं तूं पूने खां मोटी ईंदीअ तॾहिं कमु अची वेंदो। तेसीं उते भाऊअ खे चइजे, हू तोखे नओं लकुणु आणे ॾींदो।
बुढ़ीअ को बि जवाबु कोन ॾिनो, सिर्फ़ थोरो मुर्की ॾिनई। हिक हथ में बैग खणी ॿिए हथ सां माउ खे सहारो ॾींदो हू खेसि स्टेशन जे अंदरि वठी वियो। माउ जे लाइ हिक बर्थ जी रिज़र्वेशन हुन अॻुवाट ई कराए छॾी हुई, इन करे वेहण या सुम्हण लाइ जॻह हथ करण जी तकड़ त खेनि हुई कोन। गाॾीअ में पहुची माउ खे हुन संदसि बर्थ में लेटाए छॾियो। बैग हुन संदसि बर्थ जे हेठां रखी छॾी ऐं पोइ टिकेट माउ खे ॾींदे पुटु चयो, हाँ अम्मा, हीअ टिकेट पाण वटि संभाले रख। हथ में टिकेट वठंदे ॿुॾीअ थोरो मुर्कियो ऐं पोइ ॼण दॿियल आवाज़ में चयईं, तूं वञणु चाहीं त भली वञ पुट, अञा तोखे काफ़ी परे वञणो आहे, हलियो वेंदुसि अम्मा, तूं फिक्र छो थी करी, ॿार त आहियां कोन जो केरु खणी वेंदो। पुटु जवाबु ॾिनो। ॿुढीअ बि को वधीक ज़िद न कयो। गाॾी छुटण में अञा टाइम पियो हो, इन करे हुन माउ खे चयो, अम्मा, गाॾी छुटण में अञा देरि आहे, चांहि बांहि पीअंदीअ? ॿुढीअ इनकार कोन कयो, चयईं, वठी अचु भली। हू चांहि वठी मोटियो त ॾिठाई माणस जूं अखियूं बंदि हुयूं। खेसि लॻो शायदि माणस खे झूठो ॿूटो अची वियो आहे। इन करे माउ खे जॻाइण जे ख़्याल खां हुन खेसि सॾु कयो, पर माणस शायदि संदसि सॾु कोन ॿुधो। इन करे माउ खे थोरो धुंधाड़े हुन खेसि जाॻाइणु चाहियो। माउ खे धुंधाड़ींदे ई हू छिरकी वियो। ॿुढीअ जो हथु बर्थ खां लटकी आयो। हिक हल्की चीख पुट जे मुंहं मां निकिरी वई। चांहि जो कोप संदसि हथनि मां किरी पियो। इहा शायदि ॿुढीअ जी आख़िरीन सफ़र जी तयारी हुई।